नफरत और तकसीम की सियासत अरूज पे है और हमें इस बुखार को अब तोड़ना पड़ेगा। इसमें आपका मदद की ज़रूरत है। ये कैसे हो सकता है कि ये मुल्क चलेगा अगर हर सियासी जमात एक दूसरे को एक गद्दार कहेंगे तो कुफर कहेंगे तो पता नहीं क्या क्या कह पाएंगे एक दूसरे को। तो हम कैसे एक पाकिस्तान होके इस मुल्क को चलाएंगे? आपकी मदद के साथ हमें इस हाइपर पार्टिजानशिप, हाइपर पोलराइजेशन की बुखार को तोड़ना पड़ेगा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिक ॿिए खे गद्दार करार ॾियण सां मुल्क कीअं हली सघंदो। इख़्तिलाफ़नि खे ज़ाती दुश्मनी में तब्दील न करणु घुरिजे। नफ़रत जी सियासत जो बुखार टोड़णो पवंदो। नौजवाननि जे हथनि में बंदूक ॾियण बदिरां कलम ॾियण जी ज़रूरत आहे। ग्लेशियर तेज़ी सां पिघली रहिया आहिनि। पहिरियों बोर ईंदी ऐं पोइ वरी माण्हू उन मरंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद में अयास मेले जो इफ़्तिताह करे छॾियो। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह, जाम ख़ान शौर्य ऐं ॿियनि जी शिरकत। सूफ़ी राॻियुनि लतीफ़ जी शाइरी पेश करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। आम चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण ऐं वसूल करण जो ॿियो ॾींहुं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसफा भुट्टो तरफ़ां लियारी मां चूंड वठण लाइ फॉर्म वसूल कयो। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जिल मेमण, इम्तियाज़ शेख, निसार खोड़े, ससी पलीजो ऐं रफ़ीक जमाली जा फॉर्म जमा। मिर्ज़ा ख़ानदान, मखदूम सैद जमान, कासिम सिराज सुमरे, राणा हमीर सिंह भी फॉर्म जमा कराए छॾियो। जमीर सुमरे, मीर मुनवर टालपुर, अली नवाज़ शाह, फैसल काचिलो भी नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त उम्मीदवारनि जी शुरूआती लिस्ट 23 डिसंबर ते जारी थींदी। नामज़दगी कागज़नि जी छंड छाण 24 खां 30 डिसंबर ताईं कई वेंदी। इस्लामाबाद हाईकोर्ट तरफ़ां तोशाह खाना केस जो फ़ैसिलो मुअत्तल करण जी दरख़्वास्त रद्द। पीटीआई चेयरमैन जी नाअहली बरक़रार। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त कानून में सज़ा मुअत्तली आर्डर में नज़रसानी या तरमीम जो गुंजाइश नाहे। सुप्रीम कोर्ट चई चुकी आहे त सज़ा मुअत्तल थी सघे थी पर फ़ैसिलो मुअत्तल नथो करे सघिजे। पेशावर हाईकोर्ट तरफ़ां पीटीआई जी इंटा पार्टी चूंडुनि बाबति सुभाणे ताईं फ़ैसिलो करण जो हुकुम। बैरिस्टर ज़फ़र गोहर जो चवणु आहे त सुभाणे ताईं फ़ैसिलो न आयो त पीटीआई उम्मीदवार आज़ाद हैसियत सां इलेक्शन विढ़ंदा। हू चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जी हिमायत न करे रहिया आहिनि। हुकूमत तरफ़ां इस्लामाबाद में मुज़ाहिरे दौरान गिरफ़्तार कयल औरतुनि ऐं ॿारनि खे आज़ाद करण जो हुकुम। हुकूमती कमेटी जो चवणु आहे त इस्लामाबाद मां गिरफ़्तार औरतुनि ऐं ॿारनि खे आज़ाद कयो वियो आहे। सुञाणप न थियण सबबि कुझु मर्द अञा तहवील में आहिनि। मक़ामी माण्हुनि नक़ाब पहिरे इस्लामाबाद जी हालत ख़राब करण जी कोशिश कई। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण चयो आहे त सिंध में पीपी जो को मुक़ाबिलो नाहे। बलोचिस्तान में क्लीन स्वीप कंदी। हिकु पार्टी ख़राब वक़्तु अचण ते ॿाहिरि वञण जो सोचींदी आहे। हिकु लीडर जेल मां आज़ादी लाइ दबाउ विझी रहियो आहे। सियासी पार्टियूं आम चूंडुनि खां बचण जी कोशिश करे रहियूं आहिनि। पाकिस्तान दाऊद इब्राहिम जे कराचीअ में मौजूदगी जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। परडेही ऑफिस जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बरोच कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में हथियारबंद हथां शहरी क़तल। पाकिस्तान दाऊद इब्राहिम जे कराची में मौजूदगी जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। परडेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त भारत हमेशह पाकिस्तान ते इल्ज़ाम हणंदो ऐं वावेला कंदो आहे। दाऊद इब्राहिम जी कराचीअ में मौजूदगी ऐं इस्पताल में दाख़िल हुअण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। पाकिस्तान ऐं टीटीपी में कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि।
सिंध के निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर तरफ़ां थरकोल ब्लॉक 1 ऐं 2 जो दौरो, शिंगाई पावर प्लांट के मुख़्तलिफ़ सेक्शन जो मुआइनो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर तरफ़ां मिठी ऐं इस्लाम कोट के आरो प्लांट के 3 हफ़्तनि अंदर शुरू करण जो ऐलान। मिरपुर ख़ासी अस्पतालों में डॉक्टरनि ऐं अमले की खोट ख़त्म करण की हिदायत। सुप्रीम कोर्ट तरफ़ां औरंगी टाउन, महमूदाबाद ऐं गुजर नाले मुतासिरनि खे मुआवज़ो ॾियण लाइ 15 ॾींहनि जी मोहलत। अदालत ने मार्क्सित चयो आहे त पुलिस हदख़लियूं ख़त्म करण में नाकाम थी चुकी आहे। अधु कराची खे ॻोठ बणाए वियो आहे। मुतबदिल घरनि जी अदावत वारो मामिलो किथे पहुतो? उमेद आहे त मुतासिरनि खे घर ॾियण जो मामिलो अॻिते वधंदो। कराची के मेयर मुर्तज़ा वहाब जो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कराची के कहिड़े तक तां चूंड विढ़ंदो फ़ैसिलो न थियो आहे। शहबाज शरीफ़ के मुल्क जी कंहिं बि तक तां चूंड विढ़ण जो हक़ आहे। सिंध में पीपल्स पार्टी के मुखालिफ़ इत्तेहादनि सां को फ़र्क़ु न पवंदो। खैरपुर की दहशतगर्दी तोड़ अदालत में निगरी फातमा भड़ो कत्ल केस ॿुधणी 28 दिसंबर ताईं मुलतवी। जवाबदार असद शाह, फयाज़ शाह, इनाज शाह, इम्तियाज़ मीरासी की अदालत में पेशी। निगरी के वालिदैन तरफां एक दफ़ो ॿीहर जवाबदारनि सां ठाह जो इम्कान रद्द। सिंध हाई कोर्ट टेक्सटाइल्स सनत लाइ गैस की कीमत वधाइण जो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। अदालत पारां SSGC ऐं वफ़ाक़ी हुकूमत के नोटिस जारी, जवाब तलब। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि मां गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गान शहरियुनि की वतन वापसी जो सिलसिलो जारी। औरतुनि ऐं ॿारनि समेत वधीक 1769 गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क मुंतक़िल। हिन वक़्त ताईं मजमूई तौर 4,41,893 अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वञी चुका। इसराइली फ़ौजी बमबारी जो सिलसिलो बंदि न थी सघियो। वधीक 85 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 20,000 थी वियो। शहीदनि में 8,000 ॿार ऐं 6,200 औरतूं शामिल। इसराइली फ़ौज रफ़ा में अस्पताल जे वेझो हवाई हमलो कयो। ख़ान यूनिस ऐं जबालिया कैंप में बमबारी के नतीजे में 85 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। हमास जे वेढ़ाकनि जी 72 कलाकनि दौरान कार्रवाइनि में 25 इसराइली फ़ौजी मारिजी विया ऐं 41 गाॾियूं तबाह थी वयूं। गोसपुर भरिसां मच्छीअ जे फार्म तां 2 हथियारबंद अगवा। ॻोठ वाहिद बख़्श बिजराणी मां हथियारबंद तारिक अली ऐं जान मोहम्मद मीराणी के अगवा करे विया। कुंडी वेझो पणियल नारी जो घर मां फाव लॻल लाश पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुड़ुस तरफ़ां घरवारी जो मौत आपघात करार। ओबावड़े भरिसां धनार घोटकी फीडर में ॿुॾी फोत, ॼाम भारो जे फोतियण ते संदसि घर में सोग। कानपुर महल में पानी की खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त इमाम वाह ऐं गाची वाह में पानी की खोट सबबि फसल सोकड़े जो शिकार थी विया आहिनि। आपाशी अमलो शिकायतुनि बावजूद पानी की खोट जे ख़ात्मे लाइ तयारु न आहे। रानीपुर में कमंद की रक़म न मिलण ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त शुगर मिल्स इंतज़ामिया कमंद की रक़म ॾियण लाइ तयारु नाहे। पैसा न मिलण सबबि हू मुआशी बदारी जो शिकार थी विया आहिनि। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ T20 सीरीज़ जी 2 मैचुनि में बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान खे आराम कराइण जो फ़ैसिलो। डायरेक्टर मोहम्मद हफ़ीज़ ऐं वहाब रियाज़ ॿिन्ही रांदीगरनि खे आराम कराइण ते इत्तिफ़ाक़ करे छॾियो। कीवीज़ ख़िलाफ़ सीरीज़ में नौजवान रांदीगरनि खे वधीक मौक़िया फ़राहम करण जो फ़ैसिलो।